जने अल्लाह जी रहमत मानन जे करीब थी वई अल्लाह फरमाए बना तो घुरत अल्लाह तो खतरा कया केदो बड़ो गुनहगार हुजे रमजान में रुगी हथ खणी दुआ जेला अल्लाह के अर्ज करे अल्लाह हजार गुनाह छोड़ो लहजे में बख्शे माफ फरमाए तो फिर रोजे रखने की वसत कौन थी मस्जिद आबाद करने की तो फिर कुव्वत कौन रही तुम्हारी दुआ तो बोल तो मुझे मौला जिंदगी में मुश्किलात अची वियूं दुख अची विया गम अची विया ओ मौला निधन को थी से हे गम्मा हे दुखा ही परेशानियां पुछा पुछा तुझा दुख कदे लंदा जने दिल जो ताल्लुक पंहिंजे अल्लाह सां कायम करे मेरी ॻाल्हि समझो तारे सुठा पिया आहियो जोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह के कुरान छा फरमाए रब जो फरमाए मन अमिल सालिहा तमाम जेको माण्हू अमल सालिह करे सुठा कम करे अल्लाह जे हुक्म की ताबेदारी करे अल्लाह जे हुक्म की पैरवी करे मिन ज़करिन व उनसा वो मर्द हुजे या औरत हुजे तमा मर्द बुधो पिया जे यानी जो आवाज बुधन पियो अल्लाह जो हुक्म उनन जे लाबा है अल्लाह तो फरमाए मर्द आयो या औरत आयो जे अमलन सालिहन करण वाला आयो वो हुआ मुमिनुन अल्लाह तो फरमाए इहे ईमान वाला है जिनके अल्लाह जन्नत बनाई है मर्द या औरत है अल्लाह वट हिसाब किताब ना है अमल साले जेको करे इनाम उन जे लाइ इकराम उन जे लाइ इज्जत उन जे लाइ बरकत उन जे लाइ अल्लाह जे वटा मेहरबानी जा दर ते जे लाइ खुलंदा आहिनि कुरान तो फरमाए जेको अमलन सालिहन करण वारो आहे सुभान अल्लाह वो मोमिन वो मोमिना अल्लाह तो फरमाए बुधो ओ अमलन सालिहन करण वारो ओ अल्लाह के याद करण वारो ओ अल्लाह के नबी के हुक्म की ताबेदारी करण वारो बुधो तवा दुखारा आयो तवा गमज़दा आयो तवा परेशान आयो कर्जन में वकोड़े लायो बरकत ना है नौकरी ना है घर ना है कमी बारे में बरकत ना है बुधो तवज्जो जो अल्लाह तो फरमाए फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन अल्लाह उनके जारियात एड़ी जिंदगी देगी जेका पाकीज़ा जिंदगी होगी इज्जत वाली जिंदगी होगी बरकत वाली जिंदगी होगी फलनुहयिन्नहु मा अल्लाह पान हयाती होगी ये ना है जो खाते पीते मरी गए वाली कब्र में पियो ना अल्लाह तो फरमाए हयातन तय्यबतन तय्यबा सरवा पाकीज़ा से जैमें दुख न हुजे गम न हुजे मदीना तय्यबा मदीने जो नालो तैयबा तय्यबा ताबा मदीने वाले साईं रखियो अग में महबूब सुना विया तो मदीने जो नालो हुयो यसरब छा नालो हुयो यसरब यसरब माना बीमारन जी आमाद का जेको मानो सेहत में वीजो हुयो तो बीमार थी पवंदो हुयो पर महबूब सुना आया साईं फरमाया अज का पो मदीनो यसरब ना है मदीनो तैयबा जोर से जो सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह मदीनो तैयबा है जेको बीमार बचे तो सेहतयाब थी वने ये हवा पे लगे एकड़ो सहाबी हुजे उन पर मुंह निकाल थोड़ो इको घटाई जानी मामूली को घटाई ये बात मुंह ते कपड़ो नहीं या मिट्टी उछली मुझे धूड़ बात में वेंदी तकलीफ पहुंचाईंदी मदीने वाले साईं उन जो हथ खणी पोते हटायो साईं ने फरमायो मदीने जी हवा का मिट्टी का पंहिंजो मुंह न लिखा अल्लाह ताला मदीने जी मिट्टी में भी शिफा रखाई आहे करी जो सुभान अल्लाह ये काफिलो आयो पे मदीना मुनव्वरा में सहाबी जख्मी हुआ साहब कराम के जिस्म के जख्म पोता तीर में तलवारों जा घाव छा जख्म पोता मरहम खत्म थी वई पट्टी खत्म थी वई इलाज दिला दाल न हुयो साईं करीम फरमायो जी जो मदीने में दाखिल जा साईं फरमायो ये मिट्टी खणी पांजे वात जी लुआब में मले आई पांजे जख्मन ते हणो साहब चवंदा मदीने जी मिट्टी लगाईंदा वियासी जख्म छुटंदा विया हरी जो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातरी वाले दिलबर साईं फरमायो मदीने की गाल आई दिलबर साईं फरमायो तो हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने
मदीनो अखरन जो उते आ रहमत उते आ बरकत उते आ रहमत उते आ बरकत उते दिन जो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या इको खोले नहीं चली बस जेका हिन से ने तो छड़े दी जेके दुरूद याद आ सो मोहब्बत से पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह अल्लाह जो कुरान में फरमाए रब जो ओ बताई वाला अल्लाह तो फरमाए ये मदीना तैयबा मुझे महबूब जो शहर तैयबा पाकीज़ा है सोवा तो से मुझे दिल भर नबी का कदम लगाया बच्चे सुभान अल्लाह मदीना छो पाकीज़ा है मदीना छो तैयबा शहर तो सभी शहर है मदीना लफ्ज़ की माना है शहर पर अल्लाह जे नबी फरमायो तो मुझो शहर रुकी मदीना ना है बल्कि इनके मदीना मुनव्वरा समीरा कयो तो मदीनो नूर वालो शहर मदीनो अल्लाह दी रहमत जो शहर बरकत जो शहर कुरान की माफी जो शहर को मारू पंजो सीनो कुरान सा भरे थे अमान खताउन सा भरे थे जो मदीने में दाखिल थींदो अल्लाह ताला जो हुकुम नाज़िल थींदो ओ वारे को गुनाह बख्शामास बताओ बख्शुमास देखो मदीने में आयो तेरा गुनाह बख्श दिया वो गुनाह का पाक बंदी पाकीज़ा बंदी तके बताया बाबा बंदी तो वापस वरनो एरी सुभान अल्लाह ते मुंह तकरीर है तो तवा मुझे मुतवज्जे थी मुझे खबर पवे तो तवा मुझी गाल समझो था सुभान अल्लाह तवा का मकसद हुआ तवा मुझी गाल गौर समझो के मुझी गाल ॿुधंदो तो मां तकरीर कंदुसि जेसी तवा समझंदा रहंदो मूंखे नफ़्सियात जी खबर पवंदी आहे मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं मूंखे सेखारे तवा जेसी 15 मिनट ताईं ॿुधंदो तो 15 मिनट तकरीर कंदुसि जेकर तवा 2 कलाकनि ताईं सुजाग वेठा हूंदो तव्हांजी नफ़्सियात मूंखे ॿुधाईंदी इंशाअल्लाह सॼी राति न वेठो हूंदुसि हाणे ॾिसो तव्हां केतिरो साथ था ॾियो ॿार चवण यार बेवफा त न आहिनि वफ़ादार आहिनि माशाअल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जो कुरान तो फरमाए हयातन तय्यबा ये मदीनो पाक है ओ अमलन साले करने वाला मर्द ही औरत देखिए अमल साले संदार है मां अल्लाह उनकी जिंदगी को मदीनो बनाए चली तू चाहे तो मिला दुखल है तवज्जो तू चाहे तो मिला दर्द है तू चाहे तो कर्ज है मर्द है बीमारियों है तू चाहे तो अल्लाह तो के इज्जत अता फरमाए देखो दिनों अति उनमें बरकत अता फरमाए जेका नेमत ॾिनी थी उनके खसे न घुरे न इन नेमत अल्लाह वाए वठे देखो दिनों अति सो हमेशा ॾेई छॾे अल्लाह तो फरमाए या पाकीज़ा जिंदगी या तेके मिलंदी या इज्जत वारी हयाती उनके मिलंदी देखो अमल साले करण वारो बणजे वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून सुभान अल्लाह दुनिया की जिंदगी तो अल्लाह सवारे चली मुझी दुनिया की हयाती तो अल्लाह सुधारे चली मुझी मुझी को खदा कर्ज मर्ज दर्द परेशानी हर जगह ही मिली क्या मुझे हारे चलो
सुभान अल्लाह। वो वरी बात जानी में होते कबर होने की बात जानी में ठही गया थोड़ा उधर के गया क्या मतलब मशर में सभी उठना अल्लाह जे हुजूर में पेश थींदा क़यामत जो हिकिड़ो ॾियारो 50,000 सालनि जे बराबरि हिकु ॾींहुं हूंदो। माण्हू पंहिंजे गुनाहनि जे करे परेशान हूंदा, माण्हू पंहिंजे खताउनि जे करे रोंदड़ हूंदा, हत्ता के नबी अल्लाह सां न ॻाल्हाईंदा, सभु चुप हूंदा। मदीने वारे साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती हूंदो अल्लाह मूंखे बि बेखौफ बनायो आहे त मुंहिंजे उम्मत में जेके अमल साले करण वारा आहिनि, मुंहिंजी ताबेदारी करण वारा आहिनि, मुंहिंजे फरमान ते हलण वारा आहिनि, मुस्तफा जे तरीक़े ते हलण वारा आहिनि, मां अल्लाह जो ऐलान मदीने वारे जो फरमायो ऐलान कयो आहे तो मुंहिंजे छप्पर छाव हेठां हूंदा, मुंहिंजे अर्श जे साए में हूंदा, ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून। न उन्हनि ते को खौफ हूंदो, न उन्हनि ते का परेशानी हूंदी, न उन्हनि ते को गम हूंदो, न डपु हूंदो, न दोज़ख जो डपु, न अज़ाब जो डपु, न मलाइका जो डपु, न पुरसरात ते किरण जो डपु, न जहन्नम जे बाहि जो डपु हूंदो, न हिसाब किताब जो खौफ हूंदो। उनके दिल में तड़प होगी अल्लाह मुझे हबीब से मुलाकात दी, मुझे दिल में नबी फरमाया कसर से बिछड़ हो यो पानी में जे अमल साले गया रब के याद करो पावन बनाए करने पड़ो मां मोहम्मद करीम सच्चे पंजे हथन सां के कोसर जो प्यालो भरे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेकी दिल वजी आहे साईं साईं जेकी दिल काबू वसाए ॻाल्हि हुन जी आहे पाकीज़ ज़िंदगी उनखे मिलंदी जे महबूब सां दिल लाईंदी। हाणे तुंहिंजी दिल पाकी पई आहे बनी जे बने सां हा न ज़ाल सां माल सां अयाल सां मुंहिंजे मुर्शिद मातरी वारे दिलबर साईं फरमाए चओ सुभान अल्लाह त पढ़ा दिलबर साईं फरमाए दुनिया उक़बा भली उनजी या रसूल अल्लाह हाज जेको करीब आहे दुनिया उक़बा भली उनजी दुनिया उक़बा भली उनजी आवाज़ जेको करीब आहे झलक आवाज़ी ॾिठी दहिया या रसूल अल्लाह झलक आवाज़ी ॾिठी दहिया ओ बड़ो खुश नसीब आहे आवाज़ हथ सां मिलो हथ जे उन्हीअ ते दोस्त हराम आहे आवाज़ हथ सां मिलो हथ जे उन्हीअ ते दोस्त हराम आहे आवाज़ ते थियो ताराज़ी आवाज़ ते थियो ताराज़ी ओ खुदावत हबीब आहे आवाज़ ते थियो ताराज़ी ओ खुदावत हबीब आहे सुकून आहे सुरूर आहे गली मदीने दी नूर आहे सुकून आहे अल्लाह सुरूर आहे गली मदीने दी नूर आहे उते जो अमीर थियो उते जो अमीर थियो न सदबो गरीब आहे आवाज़ राज़ी त रब राज़ी तो सुभान अल्लाह इन आयत जेका पढ़े उन जो फ़लसफ़ो दिलबर से बयान पे करे आवाज़ राज़ी त रब राज़ी अघायो आही
इज्ज़त आज़ी मथे दिन पर साईं के करम नवाज़ी नसीब तुंहिंजो अजीब आहे दुनिया उक़बा भली उन्हीअ जी दुनिया उक़बा भली उन्हीअ जी आज जेको गरीब आहे ॿुधायो भला नबी